बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अॼु इंशाअल्लाह ताला असां सम्झंदासीं त क़ुरान पाक में वक़्फ़ जी निशानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं उन्हनि ते अमल कीअं कजे। तव्हां हिते ॾिसो हिक चार्ट में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभु निशानियूं हिते ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जो हिते बीहण जो अंदाज़ बि रखियो वियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे। उन्हनि जी माना बि हिते कुझु आहे। तमामु सवलो आहे, थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे त इंशाअल्लाह ताला का ग़लती कोन थींदी। सभ खां पहिरियों आहे मीम जी निशानी। हुन जो मतिलबु हूंदो आहे वक़्फ़े लाज़िम, यानी 100% बीहणो आहे हुन ते। पोइ ही जेके टे नुक़्ता हिते टे नुक़्ता न जेकी इहा निशानी तव्हां ॾिसंदव त इन्हनि जो मतिलबु आहे हिननि ॿिन्ही मां कंहिं हिक निशानी ते बीहणो आहे। उन खां पोइ ही जेका आयत जी निशानी आहे इनखे चइबो आहे वक़्फ़े ताम, यानी आयत पूरी थी, माना जुमिलो मुकमिल थियो, इते बि बीहणु तमामु बहितर आहे। पोइ किफ़ या क़िला लिखियलु हूंदो आहे, माना क़ुर पे किथे किफ़ आहे किथे क़िला लिखियलु हूंदो आहे। उहो हर कंहिं क़ुर पाक जिते छपाई थी आहे अरबी में या इंडो पाक वारे में आहे त उन हिसाब सां उनजी इहे लफ़्ज़ जी निशानियूं लिखियलु हूंदियूं आहिनि। त इन्हनि ॿिन्ही जो मतिलबु जियो को बि हुजे पर इन जो मतिलबु आहे माना वक़्फ़ लाइ आहे, यानी हिते वक़्फ़ो करणु बहितर आहे। ॿियो दुआ जी निशानी आहे, इन जो मतिलबु आहे वक़्फ़े मुतलक़ लाइ आहे इहो, हिते माना जुमिलो ख़तमु थियो ऐं हिते बीहणु बहितर आहे। पोइ इहा जीम जी निशानी आहे, इन जो मतिलबु आहे जाइज़, माना वक़्फ़े जाइज़ लाइ आहे, वक़्फ़ो कयो या न कयो जाइज़ आहे। पोइ जेका ही ज़ा ऐं क़ाफ़ आहे इन जो मतिलबु आहे वक़्फ़े मुजविज़, इन जो मतिलबु आहे न बीहो त बहितर आहे पर हिते बीह सघिजे थो, न बीहणु बहितर आहे। ऐं सीन खे चइबो आहे वक़्फ़, यानी सक्ता, तमामु मुख़्तसिर वक़्फ़ो आहे करणो पर साही न आहे पटणी। जिते सौद या सिला लिखियलु हुजे इहो आहे वसले ऊला लाइ आहे, माना हिते साही पटे सघिजे थी पर वक़्फ़ो न आहे करणो। ऐं पोइ ही हेठी जेका निशानी आहे हीअ ला जेका आहे इन जो मतिलबु आहे वक़्फ़ो न आहे करणो। हाणे तव्हां हिते मज़े जी ॻाल्हि ॾिसो त ही जेको हिते शिकिलियूं ठही पयूं आहिनि हे, ऐं हिते परसेंटेज बि लिखी पई आहे। ही परसेंटेज का लाज़मी कोन्हे त को इहो क़ुर पाक में आयल आहे कंहिंजी ॿुधायल आहे, इहो सिर्फ़ु अंदाज़ो आहे सम्झण जे लाइ। उहो कीअं सम्झण जे लाइ आहे, उहो इहो आहे त तव्हां हिते ॾिसो जेको ही आहे मीम, हाणे हिते ॾिसो त 100% आहे हिते, माना हिते लाज़मी बीहणो आहे, ठीकु आहे न। ऐं ही जेको हिन ॿिनि मां हिक जी निशानी ते बि लाज़मी बीहणो आहे, इन करे हिननि ॿिन्ही खे ॻाढ़े रंग में रखियो वियो आहे ऐं हेॾो मीम रखियो वियो आहे, हिते 100% आहे। माना इहो ॾिसण सां माण्हू ॿुधाए सघे थो पियो त मीम माना बीहो लाज़मी आहे। उन खां पोइ बाक़ी जेके हे जेके निशानियूं आहिनि हेठि न त माना बीहणु घटिबो थो वञे। आख़िर में जॾहिं असां अचूं था ला त माना इहो 0% थी वञे, ला ते बीहणो न आहे। ही मीम ऐं ला जा असां मिसाल कहिड़ी ॾिसूं था पिया, पर जॾहिं मीम ऐं ला सम्झ में ॻाल्हि अची वई त माना सम्झो असांखे तमामु घणी निशानियुनि जी ख़बर पइजी वई त किथे बीहणो आहे किथे बीहणो बिल्कुलु बि न आहे। उन खां पोइ जॾहिं अचूं था त ही जीम आहे, इहो विच ते आहे, माना इहो 50% आहे, हिते बीहो न बीहो जाइज़ आहे। हाणे उन खां पोइ जे माना जीम ऐं मीम जे विच में ही जेके बि निशानियूं आहिनि माना इन्हनि जो इहो आहे त हिते बीहणो बहितर आहे। ऐं वरी जीम खां हेठि हलंदासीं हेॾे ला ताईं त माना हिते न बीहणु बहितर आहे। अचो त हिन ॿिनि खे सम्झूं। पहिरियों हलूं था मीम ते, त मीम जी जेका निशानी आहे उहा आयत में ॿिनि लफ़्ज़नि जे विच में ईंदी आहे या निशानी, या वरी आयत जे आख़िर में आयत जी निशानी मथां ईंदी आहे। कीअं पोइ ॾिसूं था अॻिते, पर ॿिन्ही सूरतुनि में मीम ते वक़्फ़ो करणु लाज़मी आहे, स्टॉप माना फुल स्टॉप। हाणे मीम जॾहिं ॿिनि लफ़्ज़नि में अचे उन जो असां हिते सूर बक़र जे लाइ ही मिसाल खणी आया आहियूं। ही आयत नंबर खई आहे 26। हिन में ॾिसो त ही हिते मीम लिखियल आहे हिन लफ़्ज़ खां पोइ, मसलन खां पोइ, ठीकु आहे। जॾहिं हिते माण्हू पढ़े करे हिते ईंदो त माना हिते लाज़मी बीहणो आहे, इहो स्टॉप थी वियो।
तव्हां ॾिसो क़ुर पाक में हिते लिखियल पिया आहे वक़्फ़ लाज़िम। हाणे उन खां पोइ मीम जॾहिं ॿिनि लफ़्ज़नि में आयल आहे उन करे उनखे गॾाए न पढ़बो, ठीकु आहे न। त जेको इहो मिसाल असां खयोसीं उहो हुयो ही बिहाज़ा मसलन युदिल बिही, पर छा आहे लिखियल मसलन न, पर छाकाणि जो हिते मीम ॾिनल आहे इन करे माना हिते लाज़मी बीहणो आहे। त मसलन ते जॾहिं लाज़मी बीहबो त बीहण करे मसलन खे मसला करे पढ़बो। हुन खां पोइ अॻिते हलूं था पिया, हीअ बि खणी आया आहियूं असां आयत, इहा बि आहे मीम जॾहिं आयत जे मथां अचे, ॾिसो आयो आहे न आयत जी निशानी मथां मीम आयल आहे। इहा जेको असां मिसाल कयूं इहो बि सूरह बक़रा जो आहे ऐं इहा आयत नंबर आहे 8। हिन में छा आहे, हिते बि लाज़मी बीहणो आहे। पोइ जॾहिं बीहंदासीं त छा थी वेंदो, वमा हुम बिमुमिनीन, ठीकु आहे। त तव्हां ॾिसो उहो हिते उहो वक़्फ़ लाज़िम लिखियल पियो आयो आहे। मक़सदु इहो थियो त मीम चाहे लफ़्ज़नि जे विच में हुजे चाहे आयत जे निशानी जे मथां लिखियल हुजे, हिते लाज़मी बीहणो आहे। उन खां पोइ हिकिड़ो ही जेका निशानियूं आहिनि इहे तव्हां ॾिसंदव सूरह जेका आहे माना सूरह बक़रा जो ही पहिरीं ॿी आयत आहे। हीअ पहिरीं त अलिफ लाम मीम आहे न, हुन खां पोइ जेका ॿी आयत आहे इन में हिते ॿ दफ़ा ई ॿ नुक़्ता आयल आहिनि, फीह खां पहिरीं ऐं फीह खां पोइ। हाणे ॿ इनखे छा चइबो आहे, निशानियुनि खे इनखे चइबो आहे मुआनका, ठीकु आहे न। इन जा ॿ तरीक़ा आहिनि पढ़ण जा, कहिड़ा, या त हिन पहिरीं निशानी ते बीहो फी खां पहिरीं या फी खां पोइ हिन ते बीहो। हाणे जॾहिं फी खां पहिरीं ते बीहबो त हिते सुकून थींदो, माना हेसि ताईं पढ़बो ज़ालिकल किताबु ला रैब, या न, पोइ थींदो हिन ते सुकून अची वेंदो, छा थींदो ज़ालिकल किताबु ला रैब, पोइ हितां पढ़बो फी हुदल लिल मुत्तक़ीन। पर जेकॾहिं असां फी खां पोइ था बीहूं हिते त हिननि ॿिन्ही खे गॾाए पढ़बो, कीअं ज़ालिकल किताबु ला रैब फीह, पोइ हे जी ज़ेर ख़तम थी वेंदी, हिते सुकून अची वेंदो ज़ालिकल किताबु ला रैब फीह, पोइ वरी थींदो हुदल लिल मुत्तक़ीन। माना फी खां पहिरीं हिन टिनि नुक़्तनि ते बीहो या फी खां पोइ हिन टिनि नुक़्तनि ते बीहो, इन जो इहो कानून आहे मुआनका जो। हुन खां पोइ चऊं था ला जी निशानी सम्झूं, त ला जी निशानी बि आयत में ॿिनि लफ़्ज़नि जे विच में ईंदी आहे या आयत जे आख़िर में आयत जे निशानी मथां ईंदी आहे, जीअं मीम जे लाइ सम्झी आयासीं असां। हाणे जॾहिं ला ॿिनि लफ़्ज़नि जे विच में अचे त असां छा थींदो, त उते बीही नथो सघिजे, गो उते ॿिन्ही लफ़्ज़नि खे गॾाए पढ़बो, वक़्फ़ो न आहे करणो। मिसाल ॾिसूं अचो, इहो बि असां कयो आहे सूरह बक़रा मां ऐं हिन जी आयत नंबर आहे हीअ 25। हीअ ॾिसो आहे ही ॿिनि लफ़्ज़नि जे विच में लिखियल आहे न, रिज़्क़न ऐं कालू जे विच में, ऐं हिते ॿिनि लफ़्ज़नि जे विच में कहिड़ो आहे क़बल व उतू बी, ॿिनि लफ़्ज़नि जे विच में हिते बि आयल आहे, ॿिनि लफ़्ज़नि जे विच में हिते बि आयल आहे। त कानून छा थो चए, उहो चए थो त हिते बीहणो न आहे, माना हिननि खे गॾाए पढ़बो। समरत रिज़्क़ कालू, हिते थींदो क़बल व उतू बे। हाणे जेकॾहिं माण्हू सम्झो हितां पढ़े थो पियो ऐं पढ़ंदो आयो हिते अची साई हुनजी पटिजी वई, त पोइ छा कंदो, हिते छाकाणि जो वक़्फ़ो करणो न आहे, साई पटिजी वई त ख़ैर आहे, परवाह न आहे, पर मोटी वरी हितां या हितां पढ़ी हिन ॿिनि खे गॾाए अॻिते वधे। ऐं जेकॾहिं हिते साई टुटे थी पई त पोइ वक़्फ़ो न पढ़े, वरी छा थींदो, छो जो वक़्फ़ो करणो न आहे न ऐं हिननि ॿिनि खे गॾाए पढ़णो आहे, पर साई टुटी वई त पोइ छा थींदो, वापसि वञी भले हितां रिज़्क़ना खां ॿीहर पढ़ी हिननि ॿिन्ही खे गॾाए वञे। उन खां पोइ ला आयत जे मथां आहे, उन जी निशानी खे सम्झूं। हिते असां सूरह अल फातिहा खे खणी आया आहियूं, सूरह फातिहा। हाणे हीअ ॾिसो, हीअ आहे माना जेका अलम शरीफ़ असां पढ़ंदा आहियूं, उहो आहे
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, पोइ अर्रहमानिर रहीम। पर हाणे हिते जो कानून छा आहे अचो त उहो ॾिसूं। छो जो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम हिन में आहे, तव्हां ॾिसो त हिते ॿ निशानियूं आयल आहिनि। कहिड़ियूं? हिकु ला जी ऐं हिकु आयत जी। आयत जे मथां आहे न ला। त इन जो कानून छा थो चवे त क़ुर पढ़ण वक़्तु हिते कंहिं बि हिकु निशानी ते अमल कबो। कीअं? या ला जी निशानी ते अमल कंदासीं या आयत जे कानून ते। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां ला जे कानून ते अमल कंदासीं त ॿिनि लफ़्ज़नि खे गॾाए पढ़णो आहे। पोइ छा थींदो? पढ़बो कीअं? रब्बिल आलमीन जी नून खे रा सां मिलाइबो। छो त शद आहे न हिते, त हिन खे हिन सां मिलाए पढ़णो आहे। पोइ थींदो छा? रब्बिल आलमीन जी न जेका ही आहे उनखे रा सां मिलाए न रहमान पढ़बो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। पर जेकॾहिं असां आयत जे कानून ते अमल कयूं त उते वक़फ़ो कबो आहे। आयत में वक़फ़ो करे सघिजे थो न, माना ज़रूरी न आहे असां ला में गॾाए पढ़ी सघूं था पिया। पर जेकॾहिं असां वक़फ़ो करणु चाहियूं आयत खां पोइ, त पोइ छा थींदो त जिते वक़फ़ो कबो आहे उते आख़िरी अखर खे नून खे साकिन करे पढ़ंदासीं हिते। ऐं जॾहिं नून खे साकिन करे पढ़बो त नून ते ज़बर बजाए सुकून ईंदो। हाणे इहा जेका सुकून जी निशानी ते लिखियल कोन्हे, छो जो इहा आरज़ी हूंदी आहे। ठीकु आहे, इन करे इहा लिखियल न हूंदी आहे। जेकॾहिं हिते लिखियल हुजे त हर को हिते अची सुकून करे बीही रहंदो। पर छाकाणि जो हिते ॿ निशानियूं आहिनि, ला ऐं आय, त ॿिन्ही ते अमल करे सघिजे थो पियो। त इन करे अमल ला ते अमल कबो त हिनखे गॾाए पढ़बो, नून जी ज़बर पढ़बी। पर जेकॾहिं आयत जी निशानी ते अमल करे वक़फ़ो कबो त नून जी ज़बर ख़तम थी वेंदी, हिते सुकून थी वेंदो। जीअं मां तव्हां भले ॿुधो कारिन खां वञी, जीअं क़ुर पाक किथे ॿुधो त थींदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सुकून अची वेंदो। ठीकु आहे। ॿियो इहो आहे त ला कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदो अलम शरीफ़ में हिते आयल आहे, उहो हिते पंजनि जी जीअं न पंज लिखियल आहिनि सिंधी में, उनजे मथां ला आहे। हिन जो बि साॻियो ई तरीक़ो आहे जेको आयत जी निशानी जे मथां ला लिखियल हूंदी आहे। पोइ इन जो मतिलबु इहो आहे त माना ॿिन्ही मूं कंहिं बि हिक ते अमल कयो आहे। ला जी निशानी ते त हिनखे गॾाए पढ़ो अलैहिम गैरिल मग़दूब, या जेकॾहिं तव्हां हिते रुकजणु चाहियो त पोइ ईअं थींदो अनअमत अलैहिम, वरी तो गैरिल मग़दूब। छो जो हिन ते अॻु में ई सुकून आयल आहे, हिन करे उहो ईअं ई रहंदो अनअमत अलैहिम। हाणे असां वापसि न त अची पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं पिया। त असां ॾिठोसीं त मीम ते लाज़मी बीहणो आहे, ॿिनि नुक़्तनि मां ॿिन्ही मां कंहिं हिक निशानी ते बीहणो आहे। उन खां पोइ ही जेके निशानियूं आहिनि इन्हनि ते बीहणु बहितर आहे, जी मां 50%। उन खां पोइ ला ताईं हिननि निशानियुनि ते न बीहणु बहितर आहे। ऐं जॾहिं ला ते था अचूं त वक़फ़ो बिल्कुलु न आहे करणो। ऐं हिते असां पंहिंजो सेशन ख़तमु थिया पिया कयूं। अलाह पाक असांखे सही सम्झण जी ऐं सही अमल करण जी ऐं क़ुर शरीफ़ जे इन्हनि निशाननि खे सही सम्झी अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, अस्तगफिरुका व अतूबु इलैक।